भलीकार चवंदासीं ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। पहलगाम वाक़ियो भारत जे अंदरूनी सिक्योरिटी जी नाकामी आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जो ही चवणु आहे। पाकिस्तान सख्त पर अहम फैसला कया है। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे पाकिस्तानी भारत में सलाहियत आहे, ॻाल्हियुनि ज़रिए मसइले जो हल कढी सघनि था। सिंतास मुआहिदे ते ॻाल्हियूं करे मसइले खे हल कंदासीं। पीपी चेयरमैन चवे थो पाणी रोकण वारो मामिलो आलमी सतह ते उतारींदासीं त भारत पंहिंजा क़दम पोइते हटाईंदो। पाणी जो दहशतगर्दी सां कहिड़ो तालुक़ आहे? भारत कमज़ोर विकेट ते आहे। अपडेट कयूं आंखे पहलगाम वाक़ियो भारत जी अंदरूनी सिक्योरिटी नाकामी आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन जो इहो चवणु आहे पाकिस्तान सख्त पर अहम फैसला कया आहिनि। पाकिस्तानी भारत में सलाहियत आहे, सिंतास मुआहिदे ते ॻाल्हियूं करे मसइले खे हल कंदासीं। पाणी रोकण वारो मामिलो आलमी सतह ते उथारींदासीं त भारत पंहिंजा क़दम पोइते हटाईंदो। पाणी जो दहशतगर्दी सां कहिड़ो तालुक़ आहे? पीपी चेयरमैन जो इहो चवणु आहे।